मतलब ये रखाया मुझे वडड़न जे कार्यन के जेकॾहिं पूरो करण जो कार्य इंसान के मिले तो त मां सम्झां थो पियो उन खां वधीक ख़ुशीअ जी ॻाल्हि काई बि कान्हे का। ऐं हिते जेकॾहिं असां मिलियल चूंडियल ॻोल्हियल हूंदासीं न त हिकिड़ा भोलेनाथ जा प्यारा ऐं प्लस वॾनि जी आसीस पाइण वारा साल थिया आहिनि असांजा दादा सुंदरदास भटजीजा साहिब। उमास ते तंहिंमहिल को वॾियूं मायूं न हूंदियूं, अॼु 180 187 तंहिंमहिल 15 17 20, पर उन्हनि मां हिकिड़ो असांजो प्यारो दादा स्वतंत्र सेनानी सीधी करे 3 नंबर खां अम्मा वटि ज़रूरु अचे। एतिरे क़दुरु जो हिकिड़े ॾींहुं असां जन्मदिन में मनायूं मुंहिंजे पुट जो, यादि करे छॾियो यश जो एतिरो नंढड़ो कश में खणी करे अॼु बि फोटो अथव फेसबुक ते इन्हनि ते। ऐं सुहिणी वरी वापसि वेठा आहिनि केक कटियल आहिनि, वरी बाज़ार पासे विया आहिनि, उतां हिकिड़ी गिफ्ट वठी आया गुॾो ऐं कार। भई ॿार खे गुॾो अमटी डमटी लॻंदो त अहिड़ो गुॾो ॾियांसि। इहा आहे बुज़ुर्गनि जी आशीर्वाद। मां सम्झां थो पियो इहा उन्हनि जी रहमत आहे, उन्हनि जी आसीस आहे, वॾड़नि जी दुआ त थिए जो अॼु असांजी उहा कयल कमाई मुंहिंजी न्याणी जेका वॾी धीअ उहा बि डॉक्टर SS हॉस्पिटल थाणा संभाले थी पई। हिन ॿार जे मथां बि रहमत थी दीदी। 1.5 साल थियो आहे सीनियर सिटीजन क्लब खां पोइ असांजी महिला गृह उद्योग जे लाइ लॉकडाउन जी 17 नवंबर लास्ट ईयर 2020 में स्थापना कई थी। 60 खां मथे परिवारनि खे रोज़गार थो ॾिए पियो। सॼो कार्य ई संभाले थो, मसाला पापड़ कचरियूं उन्हनि परिवारनि ताईं, उन्हनि खे GST संभालणो संस्था पारां, उन्हनि जा कार्य, उन्हनि जी बैंकिंग, उन्हनि जी ॾेवट। उन खां पोइ पंहिंजी पढ़ाई करे एक्यूपेंचर एक्यूप्रेशर उन पद खे पातई। मां सम्झंदुमि इहे मुंहिंजे ॿारनि जी सची कमाई मुंहिंजी इहा आहे जो उन्हनि ॿारनि खे एतिरी लियाकत मिली आहे। इहा ई आशीर्वाद तव्हां खां बि घुरंदो ईंदुमि, जीअं असांजा दादा सुंदरदास साहिबु, असांजा माता साहिबु सभु करे विया आहिनि। तव्हां बि पंहिंजे पाण में जीअं असांजी सुहिणी शख़्सियत आहे कोई अहिड़ो नवरत्न हीरो। अम्मा चवंदी हुई ख़ुशी अहिड़नि खे घुराइण लाइ थींदी आहे। रमेश आहूजा साहिबु असांजे पहिरियों मर्द महिमान। अम्मा जन वटि सभ खां पहिरियों जेकॾहिं पाड़े में घिटीअ में कार्यक्रम थींदो हुयो, भोंगा लॻंदा हुया, मंडप लॻंदा हुया, हिकिड़ी सुहिणी शख़्सियत ईंदी हुई। भले सभु ईंदा हुया, डैडी परसराम, असांजा दादा कीमतराम हुजनि या भले कहिड़ियूं बि सुहिणियूं शख़्सियतूं हुजनि, पर अम्मा खे हिननि सां वॾो प्यारु विहारनि। कलाक 2 कलाक उहो अचनि, उहो बि पंहिंजे लेखे विहंदियूं। दादा दुनीचंद साहिबु हुजनि, सुहिणियूं शख़्सियतूं पंहिंजे लेखे, पर वरी चवंदुमि सिक प्यार श्रद्धा उन्हनि खे अहिड़ी वणंदी हुई। ऐं हमेशह उन्हनि जो बि आशीर्वाद अॼु बि इहो पंहिंजी भेण जे दर ते। असां बि मामा करे कोठींदा आहियूं, ख़ाली हथ कोन ईंदा आहिनि। सुहिणी गिफ्ट, सुहिणी मूर्त असांजे ठाकुरदास साईं जन वांगुरु सेवा कंदा कंदा ईंदा आहिनि। अरे रहमत आहे उन्हनि जी, लख धन्यवाद उन्हनि सभिनी जी। अहिड़ी ई कृपा असांजे ॿारनि जे मथां, असांजी नई टहीअ मथां बि थींदी रहे। अचण वारी जनरेशन जे मथां बि इहा ई असीम कृपा थींदी रहे। हाणे मां अर्ज़ु कंदुसि तव्हां सभिनीनि खे, गॾोगॾु मुंहिंजी वॾड़ी भेण माता स्वरूप जंहिंजो बि इन बि जनमदिन आहे, मीना भेण जो जनमदिन आहे। छो जो जनमदिन जेकॾहिं असां मल्हायूं था पिया ऐं उन्हनि में अॼु जे इन्हनि प्यारनि जो जिन जो जनवरी में जनमदिन आहे, 13 जनवरी मुंहिंजी घरवारीअ जो, 26 जनवरी, 4 जनवरी, उनखां पोइ ईश्वर पंजाबी जेके असांजे सीनियर सिटीजन जा अॼु न आया आहिनि, उहे बि सुहिणी शख़्सियत सभिनी जी रहमत जो बर्थडे बिल्कुलु उन्हनि जो बि आहे। त अचो गॾिजी करे जनमदिन बि मल्हायो। विनोद आहूजा आयो बिल्कुलु हा।